वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो अली व्लॉग्स में। तव्हांखे ख़ुशि आमदी चऊं था दोस्तों। आऊं आहियां अली अकबर बशर। असांजो इस्लाम खान माहिर आहे न, उहो चवंदो आहे दिलि चयो घोटी वारनि सां मुखातिब थियां, त मुंहिंजो बि दिलि चयो जेको यूट्यूब वारनि सां जेको आहे मुखातिब थियां। त दोस्तों असां जेको तक़रीबन 1.5 घंटो पहिरियों जेको 1.5 किलोमीटर हुआसीं, हाणे जेको आहे पन्नो अकिल किरास आहियूं ऐं जेको आहे रोडी पहुचण वारा आहियूं। त सखर जेको आहे छा लाइ वञी रहिया आहियूं, त जेको आहे उहो मां तव्हांखे तफ़सील ॿुधायां थो। फ़िलहालु हितां जेको आहे ट्रैफ़िक खां निकिरूं ऐं पहुचूं जेको आहे जेका सीनरी ईंदी आहे रोड़ी वारी, उहे जेको आहे वधीक हाल वाल जेको आहे मां तव्हांखे हुतां ॾियां थो। त फ़िलहालु विच ते आहियूं पन्नो अकेला ऐं जेको आहे रोड़ी जे। रोड़ी खां बाद जेको आहे सखर ईंदो आहे। सखर जेको आहे त बोर्ड ते लिखियो पियो आहे 19 किलोमीटर जेको आहे हितां परे आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी। ₹3 जे करे ख्वारी घणो। दोस्तों जेको आहे रोड़ी बाईपास आहियूं, हितां जो व्यू जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं। त ईअं सम्झो हीअ जेका आहे कार ड्राइव जेका वीडियो आहे। वुमन यूनिवर्सिटी। रोड़ी जा पहाड़ सीनरी जेको आहे शाम जे टाइम VIP अचे आहे। साम्हूं जेको आहे मथां जेको आहे सिंचाई। सॼे पहाड़ कटिजी विया आहिनि। हिते जेका वॾा वॾा पहाड़ हूंदा हुआ, पहाड़ तरेला जे था। आज़ान के चवां थो तव्हांखे जेको आहे ॾेखारे थो इहो। दरिया में पानी कोन्हे, सिर्फ़ु वारी वारी आहे। दोस्तों जेको कैमरे जी सेटिंग थोड़ा उखड़ी वही है। शहर हली करे जेको आहे तव्हांखे जेको आहे वधीक वीडियो ॾेखारींदा। फ़िलहालु असां जेको आहे सखर वारी पुल ते आहियूं। लैंसडाउन जेका पुल आहे उहा रोड़ी वारे पासे आहे। हे जेका आहे सखर ब्रिज ते आहियूं। फास्ट मोशन ओए 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 ख़बर न आहे किथां जेको आहे फास्ट मोशन हली रहियो। वीडियो जेका आहे ख़राब थी हूंदी या को ॿियो मसइलो थियो हूंदो। त दोस्तों जेका सखर में पहुता आहियूं मिलिट्री रोड ते। मूंखे जेको प्रिंट ॾिनो आहे हिकिड़ो, मां जेको प्रिंट ॾेई ॾियण खां बाद कौन सा वञी रहंदो।
दोस्तों मस्सी भी जेका प्रिंट ड्राइवर दिया रीजनल ऑफिस जेका असां जेस जी डिजिटल हाउस उते वञूं था पिया। डिजिटल हाउस जेको आहे साम्हूं ई आहे। गाड़ी के जेको आहे हिते पार्क कयोसीं था। पार्क करण खां बाद जेको आहे कैमरो वग़ैरह बंदि करे रखूं था हिते। पोइ जेको आहे वापसी ते जेको आहे तो दोस्तों जेको मां जेल ऑफिस जेको आहे डिजिटल हाउस सेक्टर मौजूदु आहे। मां जेको हिते आयो हुयुमि हिते जेको आहे मुंहिंजो इंटरव्यू हुयो। इंटरव्यू मां ॾिनो आहे अरबाद इंटरव्यू ॾिए थो पियो त उहो जेको आहे मां सां गॾु जेको वापसी ॾेर हलंदो त उहो इंटरव्यू ॾेई वठे पोइ जेको आहे पाण ॾेकी तरफ़ हलंदो। टाइम पास करण लाइ उते जेको आहे डिजिटल हाउस में जेको स्नूकर पियल हुई त उते जेको आहे स्नूकर खेॾियासीं। स्नूकर खेॾण खां बाद जेको आहे दोस्तों जीअं ई अरबाब जेको आहे इंटरव्यू ॾेई वापसि आयो त पोइ जेको आहे घर जी तरफ़ रवाना थियासीं। उन खां बाद वीडियो में को मसइलो थियो जेका बि वीडियो बणी उन में जेको वॉइस जो इशू थी वियो तो इन करे जेको वीडियो के मूंखे एंड करणो पियो। जेकॾहिं वीडियो पसंद आई हुजे तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब लाज़मी करे छॾींदा ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। खुदा हाफ़िज़।